जी नाज़रीन, तव्हां सां ही ख़बर शेयर कयूं पिया। जंडोमरी मां रिपोर्ट नौकामरी मुताबिक़ जंडोमरी में मुबीना तौर ग़लत इंजेक्शन सबब हमरा माज़ूर बणिजी पियो। अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। कुछ ॾींहं अॻु मुंहिंजी तबियत अचानक ख़राब थी त मीराबाद में डॉक्टर राजू खे ॾेखारियो। मुतासिर अनवर ख़ाशकेली डॉक्टर पारां इंजेक्शन लगाई वई ऐं जे बाद तबियत वधीक ख़राब थी ऐं ॿाह में तकलीफ़ वधण लगी। मुतासिर ॿाह में तकलीफ़ बाबति डॉक्टर राजू खे चयो, पर हिन असांखे मोटाए छॾियो। हिकु बि न ॿुधी। मुतासिर तकलीफ़ वधण करे आउं टंडो आदम जे नाले वारे डॉक्टर वटि वियसि, जिथे डॉक्टर तस्दीक कई त इंजेक्शन सबबि ॿाह ख़राब थी आहे। हिन वक़्तु आउं माज़ूर थी चुको आहियां ऐं अतई डॉक्टर मदद बदिरां धमकाए रहियो आहे। मुतासिर पोरियत जंडोमरी तालुके में 200 जे लॻभॻि अताई डॉक्टर्स ऐं अनरजिस्टर्ड क्लिनिकूं थी चुकियूं आहिनि। ॻोठाणो दौदो ख़ाशकेली हिन खां अॻु बि केतिरा ई माण्हू माज़ूर तोड़े ग़लत इंजेक्शन सबबि ज़िंदगियुनि जो जंग पिणु हाराए चुका आहिनि। अल्ताफ़ ख़ाशकेली DC टंडो अलियार ऐं हेल्थ केयर कमीशन समेत ड्रग खाते जे इख्तियारनि खे कार्रवाई करणु घुरिजे, जीअं वधीक शहरी नुक़सान खां बची सघनि।